अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له له الملك وله الحمد وهو على كل شيء قدير هو الأول والآخر والظاهر والباطن ونشهد أن محمدا صلى الله عليه وسلم أرسله بشيرا ونذيرا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في الكلام المجيد: يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. تقبل الله منا ومنكم صالح الأعمال. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله والله أكبر الله أكبر ولله الحمد. برادران इस्लाम, अजीज बच्चों, अल्लाह रब्बुल आलमीन जा लख एहसान उन जा शुक्र आई कि अल्लाह रब्बुल आलमीन रमज़ान करीम जो महीनो गुज़रण खां बाद ही मुक़द्दस ए खुशी वारो ॾींहुं बाक़ी अता फरमाए। ब्रदरान इस्लाम, ये अल्लाह रब्बुल आलमीन जो पाला करे हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे कि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े मुक़द्दस बाबरकत ऐं रहमत वारे महीने पुठियां रखे आहे। जंहिं महीने खे अल्लाह रब्बुल आलमीन 12 महीने ते फज़ीलत अता फरमाए, जंहिं महीने खे अल्लाह रब्बुल आलमीन पिन जो रहमते वारो मग़फ़िरते वारो महीनो बना करे बाक़ी अता फरमाए। ये अल्लाह रब्बुल आलमीन जा वॾा एहसान हुआ कि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़ो रमज़ान जो महीनो अता फरमाए वे। कुल्ला त हिकिड़ी इंसान जी मख़लूक़ात लाइ करे ही महीनो इंतिहाई बरकते वारो ऐं मग़फ़िरते वारो अल्लाह रब्बुल आलमीन बनाए करे अता फरमाए। कुल्ला त हिकिड़ो इंसान
12-11 महीना अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफरमानी करे गुनाह जूं गठड़ियूं भरे लाए थो। तंहिंखां बाद अल्लाह रब्बुल आलमीन जे हिन महीने जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन उन जे मग़फ़िरत करे ला करे 12 कदम अॻियां वधे थो। अल्लाह रब्बुल आलमीन सॾु करे थो बंदे खे कि ए बंदा अच ऐं 11 महीना नाफरमानी करण वारा हिन महीने में त मुंहिंजे घर में अची करे सजदो कर ताकि तुंहिंजे हिन महीने जे अंदरि तुंहिंजा सारा गुनाह माफ़ करे छॾियां। ऐं बंदा तूं हिन महीने में त मुंहिंजे घर में हाज़िर थी, हिन महीने में त मुंहिंजो मग़फ़िरत जो तलबगार थी। हिन महीने में नार मूं कहिड़ा कहिड़ा वक़्त रखियईं जंहिंजे अंदरि तुंहिंजी मग़फ़िरत करे ला करे आऊं तयारु आहियां। हिकिड़ो इंसान पिंड जे 11 महीने गुनाह करण जे साथ साथ जर अल्लाह रब्बुल आलमीन वटां हिन महीने जे अंदरि मग़फ़िरत तलब करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन वटां पिन जी गुनाह जी माफ़ी तलब करे थो, पिन जी गुनाह जी गठड़ीअ खे अल्लाह रब्बुल आलमीन साम्हूं फगाए थो ऐं रब ताला साम्हूं अर्ज़ करे थो कि अल्लाह रब्बुल आलमीन ही मुंहिंजो गुनाह जो गठड़ियूं आहिनि, ही मुंहिंजा 11 महीना जा कयल गुनाह ही तूं माफ़ फरमा। तो जी मग़फ़िरत इन गठड़ीअ खां कई वधारी है, कई वसी है, अरीज़ है। जर बंदो अल्लाह रब्बुल आलमीन वटां गिड़गिड़ाए करे तौबा करे थो, जर बंदो अल्लाह रब्बुल आलमीन साम्हूं झुकी करे आजिज़ी सां पेश अची करे अल्लाह रब्बुल आलमीन वटां मग़फ़िरत तलब करे थो त अल्लाह रब्बुल आलमीन चए थो मूंखे मुआफ़ न करण में शर्म अचे थी। बंदे जे हथ के खाली लौटाइण शर्म अचे थी, उनखे ज़रूर ब ज़रूर बख़्शिश अता कंदो आहियां। अज़ीज़ भाइरो, ये अल्लाह रब्बुल आलमीन जो रमज़ान जो महीनो पाला करे रखे, ये पाला करे इंतहाई बाबरकत, पाला करे इंतहाई अल्लाह रब्बुल आलमीन जो तोहफ़ो इनाम है। अल्लाह रब्बुल आलमीन पिन जे जहन्नम जे दरवाजे के बंद करे छड़े तो, पिन जे जन्नत जे दरवाजे के खोले छड़े तो कि हिन महीने जे अंदरि मुझे अज़ाब जा तमाम दरवाजा बंद आई, हिन महीने जे अंदरि मुझे तमाम रहमत जा दरवाजा खुला पिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां मंगो, अल्लाह रब्बुल आलमीन हज़ारों माण्हुनि खे रात जे अंदरि मग़फ़िरत दे तो, उन्हें के जहन्नम का आज़ाद करे तो। अज़ीज़ भाइरो, ये महीनो वेंदे वेंदे बाक़ी ये सबक ॾेइयो कि ऐ मुसलमानो, ऐ दुनिया जी ज़िंदगी गुज़ारण वारा इंसानो, जीअं मूं मथे आख़िरी वक़्त आयो आहे, जीअं आऊं हिन दुनिया मां आऊं हितां ख़तम थी वारो या 30 महीने 30 ॾींहं पुठियां ख़तम थियां थो, ईअं आके बि हिकिड़ो ॾींहुं ख़तम थियणो आहे। आके बि हिन दुनिया मां लॾे करे अल्लाह रब्बुल आलमीन जो महिमान बणणो आहे। ई रमज़ान जो महीनो वञी वञी पाके सबक ॾेइयो आहे। हिन महीने में जा पा सबक ॾिनो कि अल्लाह रब्बुल आलमीन जो को मुख़्तसर पाके ज़िंदगी अता कयईं, हिन महीने हिन ॾींहं जे अंदरि हिन चंद ज़िंदगी जे अंदरि पा पिन जी अल्लाह रब्बुल आलमीन जी फर्मा बरदारी में पिन जी ज़िंदगी गुज़ारे लायूं। अज़ीज़ भाइरो, नहीं माह मुबारक माह रमज़ान जो महीनो 2 चीज़ें जो सबक अता करे तो। मेरे का पहले तो हुकूकुल्लाह यानी अल्लाह रब्बुल आलमीन जा हक़ रोई, ॿियो वक़्त ॿियो चीज़ ॿियो पॉइंट जंहिंजी अल्लाह जंहिंजी माह रमज़ान सबक ॾे तो हुकूकुल इबाद आई, यानी मथे बंदे जा हक़ रोई, अल्लाह रब्बुल आलमीन जा हक़ रोई, ऐं महीनो भाईचारगी जो उखुवत जो सबक ॾे तो। हिकिड़ो इंसान पिन जे बाए खां लमूं, पिन जे रिश्तेदारे खां लमूं ऐं पिन जे अकारिब रिश्तेदारे खां लमूं बजे तो। ही महीनो उनके साथ ॾिजो, उनके साथ रहण जो, उनके बेरो रहण जी तालीम में ताकीद करे तो। अज़ीज़ भाइरो, ही खुशी जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन तंहिंखे पुठियां अता फरमाए ताकि इंसान पिंड में जुदा जुदा थियल इंसान बेरा थी वञे, पिंड में विढ़ियल इंसान सुलह करे लाइए, पिंड जे अंदरि तबावत तकब्बुर पाइण वारा इंसान, पिंड जे अंदरि अदावत दुश्मनी पाइण वारा इंसान ऐं पिंड जे अंदरि दुश्मनी रखण वारा इंसान पिंड जे दिलि मां दुश्मनी कढी छॾिए, पिंड जे दिलि जे अंदरि साफ़ करे उन खे पाक ऐं साफ़ कईं। ये अल्लाह रब्बुल आलमीन ही महीनो पण अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे लाइ अता कयो
नहीं बाबरकत दी पर बाकी अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे लाता कहे ताकि पा पिन जे विछड़ियल इंसान खां नाफरमान यानी पाजी पासा विछड़ियल इंसान खां पा जुदाई दूर करे ऐं पा उन खां मिली करे रहो। अजीज भाइरो इस्लाम दीन इस्लाम पा पिन के दीन इस्लाम मथे हण वारे इंसान के कदे पण जुदा थियण जी तालीम न तो दे। इंसान के बेरो थी करे रहण जी तालीम दे तो इंसान के मिली करे रहण जी तालीम दे तो ऐस ताई के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आ ते जो इंसान पिन जे बाए खां लमो है तो पिन जे बाल करे अदावत दुश्मनी रखे तो अल्लाह रब्बुल आलमीन उन जे अमल के जरा बराबर कबूल न तो फरमाए। ऐस ताई के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए कि उन जा नेक अमल उन जे कनेन पण मथे नथा चढ़े यानी अल्लाह रब्बुल आलमीन अड़े अमल के कबूल ही न तो फरमाए जो अमल इन हालत में क्या वने कि पिन जी बा जी दुश्मनी दिल जे अंदर रखियो हुई छोई। अजीज भाइरो ये दीन इस्लाम जी तालीम है। दीन इस्लाम जे अंदर कई अड़ा वाकयात मौजूद हैं जै जे अंदर अदावत के दूर करण भाईचारगी के फैलान अल्लाह रब्बुल आलमीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम दिनो है। बाकी अजीज भाइरो फतेह मक्का जो पा वाक्य नहीं सो जै जे अंदर मुसलमाने के तकलीफ देने वाला मुनाफिकीन है मुशरिकीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैर फतह मक्के की फतह कहिए था उन वक्त सारा मुशरिकीन मौजूद हुए था जय पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सतायो जय पर मुसलमाने के तकलीफों दिनियूं तरह तरह जे मुसीबतें में मुब्तला कयो वो सारा मुशरिकीन उते मौजूद हुआ। साहबा कराम जरा ते पुजन लगा साहबा चवण लगा ए नबी करीम असा तलवारूं तिखियूं करे रहिया आहियूं ताकि उन मुशरिकनि जूं गर्दनूं वॾाए में अचे जंहिं पाके तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं ॾिनियूं जंहिं पाके तरह तरह जूं तकलीफ़े में जे अंदर मुब्तला कयूं जंहिं पाके दुख ॾिना तकलीफ़ूं ॾिनियूं मुसलमान थियण जी वजह सां सतायूं उन तमाम मुशरिकीन जूं गर्दनूं वॾाए छॾियूं। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को ऐलान कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है साहबा आउं नफ़रत जी ॻाल्हि खणी करे न आयुसि आउं दुश्मनी के खणी करे न आयुसि आउं बदिलो ॾियण वारो न खणी आयुसि बल्कि आउं अमन ऐं सुकून खणी करे आयो आहियां। आउं नबी अल्लाह रब्बुल आलमीन जो मोकिलियल अदावत ऐं दुश्मनी नथो फैलाए सघां। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कई था कि अशीरतकल अक़रबीन के मुशरिकीन मक्का ए मुसलमानों के सतायल करण वारा इंसानों अज वञो आना करे वो ऐलान है जो यूसुफ पिन जी बाइला करे ऐलान कयो वई अज वञो सारा सारा माफ़ी जा तलबगार ऐं माफ़ी क्या पिया तो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ये इस्लाम कि इंसान के हर वक्त अदावत दूर करे पिन जे अंदर भाईचारो को पैदा करने की ताकीद फरमाए तो। अजीज भाइरो हर इंसान के हर मुसलमान के खपे तो पिन जी जिंदगी अल्लाह रब्बुल आलमीन जे इताअत ऐं फरमा बरदारी में गुजारे लेकिन पा पिन जे दिल ते हथ रखी करे पुछो पा पिन जे दिल ते हथ रखी करे पुछो कि दिल मूं पिन जी जिंदगी जे अंदर केतरी अल्लाह रब्बुल आलमीन जी फरमा बरदारी कई है कुल्ला त ही रमजान जो महीनो अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे लाता कई ताकि इंसान जो 11 महीने जे अंदर गुनाह जो गठलियों भरे लाते हैं हणे इनके खपे ते नेकियूं करे नेकीअ जो मौसम अल्लाह रब्बुल आलमीन सजो अता फरमाए में ताकि किन जी नेकियूं वधाए जाए कुल्ला त आखिरत जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन नारिंदो कंहिंजूं नेकियूं वधारे कंहिंजा गुनाह वधारे आखिरत जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन बंदे जा रजिस्टर खोले करे नारिंदो कि कंहिं इंसान जा नेकियूं वधारे या बुछड़ायूं वधारे अल्लाह रब्बुल आलमीन बंदे जा रजिस्टर खोलींदो कंहिं इंसान जूं नेकियूं वधी वयूं त अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जे अंदर दाखिल कंदो ऐं कंहिं इंसान जूं अगर बुरायूं वधी वयूं बुछड़ायूं वधी वयूं त अल्लाह रब्बुल आलमीन उनके जहन्नम वासिल कंदो। ये अल्लाह रब्बुल आलमीन पाके इंतहाई गनीमत मौको अता कयो वई इंतहाई पाके खासो मौको अता कयो वई ताकि पा अल्लाह रब्बुल आलमीन अगा पंहिंजियूं नेकियूं फकायूं
पांजे रजिस्टर जे अंदर पा नेकियूं चढ़ाए करे अल्लाह रब्बुल आलमीन वटां पिन जी माफ़ी मंगी करे पिछले गुनाह जी पिन जे गुनाह के पिन जे रजिस्टर में खत्म करे लायूं ऐं पिन जी नेकीअ के रजिस्टर जे अंदर चाढ़े लायूं ताकि नेकियूं बाकी आखिरत जे अंदर कम अचे बाकी उन वक्त कम अचे जर इंसान ला करे एक हिकड़ी नेकी गनीमत होंदी जर इंसान ला करे एक हिकड़ी नेकी इंसान तलबगार होंदो कि क्या मुझे नेकी हासिल थिए ताकि मुझे रजिस्टर जे अंदर नेकी जो इजाफो थिए हर कोई इंसान भग दौड़ में मचल होंदो हर कोई इंसान पिन जी तलब में होंदो नफ्सी नफ्सी जो आलम होंदो अल्लाह रब्बुल आलमीन कलाम मजीद के अंदर इरशाद फरमाए कि यौम यफिरुल मरउ मिन अखीही व उम्मिही व अबीही व साहिबती व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइदिन शानुन युगनी कोन ॾींहुं इंसान पिन जे भाइनो बजंदो पिन जे घरवारी पिन जे माए पीअनो बजंदो पिन जे औलाद खां बजंदो मां पिन जी औलाद खां बजंदी हर कोई इंसान औलाद पिन जे मां पीउ खां बजण वारो हूंदो उन वक्त इंसान नेकीअ जो तलबगार होंदो उन वक्त ही मौसम उन वक्त ही रमज़ान जो नेकियूं उन वक्त इंसान जी जिंदगी नेकीअ में गुज़ारल नेकियूं उनखे कम अचनियूं लेकिन अॼु पाण वटां रमज़ान गुज़री चुको अॼु पाण पिन जे दिलि ते हथ रखी करे पुछूं कि गुरू पाण हिन रमज़ान जे महीने जे अंदर मग़फ़िरत जे महीने जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जे अता कयल इनाम जे अंदर गुरू पा पिन जे गुनाह के माफ़ कराए लाथो गुरू पा पिन जे गुनाह जी मग़फ़िरत तलब करे लाथी गुरू पा पिन के बख़्शाए लाथो अल्लाह ते अल्लाह रब्बुल आलमीन बख़्शे ला करे पा मथे मेणू नाज़िल फरमाए ताकि मुंहिंजो गाफ़िल बंदो 11 महीना ना फरमानी करण वारो बंदो हिन महीने जे अंदर माफ़ी तलब करे हिन महीने जे अंदर वधारे में वधारे नेकियूं करे ताकि उनके मग़फ़िरत कर तलब कयां मग़फ़िरत अता कयां अजीज भाइरो पा पिन जे दिल ते हथ रखी करे पुछो अजीज भाइरो ये मौको गनीमत हो लेकिन पा मुझा कई इंसान उन मुझा हथ कढाया मुझा अजीज भाइरो कई अड़ा मौका आया कई अड़ा रमज़ान पांजी जिंदगी में गुजरिया लेकिन ये रमज़ान आया ये अड़ा गुजरिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए कि जो को इंसान जै मथे रमज़ान नाजिल थिए रमज़ान उन मथे अची वञे ऐं रमज़ान जो मेड़ो उन वटां गुज़री वञे ऐं पिन जे रमज़ान मुबारक जे महीने जे अंदर पण पिन जी मुआफ़ी अगर न मंगी सके पिन जे पुठले गुनाह जी मुआफ़ी न तलब करे सके पिन जे गुनाह के मुआफ़ न करे सके तो उन खां वॾो महरूम दुनिया जे अंदर को पण शख्स न आई यानी वॾे मां वॾो महरूम शख्स उहो आहे जॾहिं इंसान रमज़ान उन मथे नाज़िल थिए रमज़ान जा ॾींहं उन वटि अचे ऐं पिन जे माफ़ी तलब न करे सके अजीज भाइरो रमज़ान जो महीनो हो अॼु पा मुसलमान बुरो हालत थी रही है इन खां पा सभु वाक़िफ़ आहियूं अजीज भाइरो पंहिंजी ज़िंदगी जे मां पा मुंहिंजा कई अहिड़ा मुसलमान पिन जो मुसलमान जो दावो करण वारा इस्लाम जे 5 सुतूने खां दूर आहिनि इस्लाम जे तमाम सुतूने खां दूर आहिनि ताईं पण उन्हीं के ई वहम है गुमान है उन्हीं जे दिले जे अंदर अञा ही तमन्ना बाकी है उन्हीं जे दिले जे अंदर ही विश्वास बाकी है कि असां मुसलमान आहियूं लेकिन मुंहिंजा अजीज भाइरो ऐं गुनाह करण वारा पा इंसान पिन जे दिल ते हथ रखूं ऐं पिन जे दिल के पुछा कयूं कि गुरू अबां हक़ीक़ी मुसलमान आहियूं गुरू पिन जो दिल आके गुरू जवाब दे तो कि हर कोई इंसान नमाज का दूर ज़कात का दूर रोज़ो का दूर ये तमाम सुतून ते इमारत जा गिरी पिया तंहिंखां बाद इमारत क्यों खड़ी है तंहिंखां बाद पण इमारत क्यों भी है हालांकि इमारत जा तमाम सुतून गिरी पिया तमाम सुतून गिरी पिया मुझा अजीज भाइरो ताईं पण पंहिंजे दिले जे अंदर ये तमन्ना बाकी है ताईं पण पंहिंजे दिले जे अंदर यहाँ तमन्ना बाकी है कि पा मुसलमान आहियूं हालांकि पा पिन जे दिल ते अगर हथ रखी करे पुछो पा पिन जे तन्हाई जे अंदर दिल के पुछो कि गुरू आऊं पिन जे दावे जे अंदर मुसलमानी दावे जे अंदर सच्चो या मुझा अजीज भाइरो आके जवाब दिल आके गुरू जवाब दे तो मुझा अजीज भाइरो ये दिल आके चवंदो कि तू नमाज का दूर ज़कात का दूर रोजे का दूर तू हज इस्तिताअत होने का बावजूद तू हद का दूर इं तो इस्लाम भला तो क्या नो आयो
इस्लाम वटि तो कीअं मौजूद है जॾहिं तो इस्लाम जा को पण अरकान मौजूद नहीं। अजीज भाइरो, इस्लाम जी जिंदगी के पिन जो अमली नमूनो बनायो। इस्लाम जी जिंदगी दुनियावी चंद ॾींहं जी जिंदगी है। अजीज भाइरो, जॾहिं हिकिड़ो इंसान आख़िरत जा ॾींहं ॾिसंदो, आख़िरत जी जिंदगी जे अंदरि हाज़िर थींदो, अल्लाह रब्बुल आलमीन पिन जे कटकरे में उभो करे पुछंदो इंसान के के मुंहिंजा बंदा मूं तोखे जिंदगी ॾिनी, मूं तोखे माल ऐं औलाद ॾिनो, हुनखे तो केॾा ख़र्च कई। अजीज भाइरो, हिन दुनिया में इंसान मेहनत करण वारो माल ऐं दौलत पुठियां उते पछताईंदो, उते गमगीन थींदो ऐं अफ़सोस कंदो कि काश कि मूं पंहिंजी जिंदगी माल पुठियां न खपाई हुई, मूं पंहिंजी जिंदगी अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में गुज़ारी हुई त अॼु नेकियूं, अॼु मुख़्तसर जी जिंदगी सदाईं मूंखे तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं बर्दाश्त करणियूं पयूं, लेकिन अॼु मूंखे इन अफ़सोस ऐं नदामत जो मुंहुं न ॾिसणो पियो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पा मुसलमान पिंड के चाराइण वारा, पा ईमान जो दावो करण वारा तमाम चीज़ खां दूर रहियूं, तमाम इस्लाम जा अरकान खां दूर रहियूं। कुल्ला मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पा पंहिंजे दिल खां पुछो, यकीनन पंहिंजो ईमान कमज़ोर थी चुको है, यकीनन पंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन मथे ईमान कमज़ोर थी चुको है, पंहिंजे आख़िरत जे ॾींहं मथे ईमान कमज़ोर थी चुको है, जंहिंजी वजह से न पाके नमाज जो खौफ है, न पाके ज़कात जी को तालीम है, न पाके रोज़ी जी को हक़ अदा करण जी तालीम है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पा पंहिंजे दिल खां पुछो, मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पा ईमान खां दूर थी चुका आहियूं, पा ईमान पंहिंजे दिल मां निकिरी चुको है। ईमान के दाख़िल कयो, ईमान के दाख़िल कयो, अल्लाह रब्बुल आलमीन मथे तवक्कुल ऐं भरोसो करण जी ताक़त तव्हांजे दिल जे अंदरि पैदा थींदी, आके नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अदा थींदी, आके रोज़ो रखण जी ताक़त पैदा थींदी। अज़ीज़ भाइरो, पा अॻियां ज़िंदगी नारियूं साहबा किराम जी ज़िंदगी ते नज़र विझो, उन्ही नमाज रोज़ा ऐं ज़कात मथे ईअं हटी विया कि उन्ही के तमाम तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं पण उन्ही के इस्लाम खां दूर न करे सघियूं। को ताक़त पाके हासिल नथी थी सघे, हासिल थींदी कॾहिं जॾहिं ईमान बिल्ला मज़बूत हूंदो, जॾहिं ईमान पंहिंजो दुरुस्त ऐं सही हूंदो, उन वक़्त ई पाके ताक़त हासिल थींदी कि दुनिया जी को पण ताक़त, माल ऐं औलाद, पंहिंजा रिश्तेदार पाके अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत ऐं फर्मा बरदारी करण खां नथा रोके सघे। ईमान जी ताक़त है, तवक्कुल है, तवक्कुल जी अल्लाह रब्बुल आलमीन मथे भरोसो करण जी ताक़त है। हिकिड़े इंसान जे दिल जे अंदरि, हिकिड़े इंसान जे दिमाग़ जे अंदरि उन मथे अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत ऐं फर्मा बरदारी करण जी ताक़त पैदा थींदी ऐं अहिड़ी ताक़त अल्लाह रब्बुल आलमीन अता करे थो कि कंहिं पण शइ, को पण ताक़त इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफरमानी का नथी फेरी सघे। अॼु बा इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत का दूर रहियूं, कुल्ला त पंहिंजे दिलि जे अंदरि, पंहिंजे दिलि जे अंदरि ॿियूं तमन्नाऊं पैदा थी चुकियूं हुई। पंहिंजे दिलि जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत के अलावा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत के अलावा ॿियूं मोहब्बतूं पैदा थी चुकियूं हुई, जंहिंजी वजह से पंहिंजो दिल ॿई चीज़नि जे अंदरि रुझान थी थो, पंहिंजो दिल ॿई चीज़नि जे अंदरि खपण जो, उन्हीं के हासिल करण जी तमन्ना ऐं मेहनत कराए थो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जॾहिं इन दिल जे अंदरि ईमान मज़बूत थींदो, अल्लाह रब्बुल आलमीन मथे, आख़िरत जे ॾींहं मथे जॾहिं ईमान मज़बूत थींदो, तॾहिं इन दिल के अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत इताअत करण जी सुझंदी, इन दिल जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत पैदा थींदी, इन दिल जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जो तवक्कुल ऐं भरोसो पैदा थींदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, कुरो वई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ताक़त, कई ताक़त हुई जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे भरोसो ऐं तवक्कुल करण जी ताक़त, कि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के आग जे अंदरि, बरकंदल आग जे अंदरि दाख़िल करण में आयो, तैर पर उनजो नारो इहो कि अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन, तवक्कुल ऐं भरोसो हो। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन मथे तवक्कुल ऐं भरोसो कए त अल्लाह रब्बुल आलमीन उनजी मदद ऐं इआनत पिणु कए। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन मथे भरोसो हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन मथे तवक्कुल हूंदो, त अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी ताक़त अता फरमाए थो, जेको अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा खे ताक़त अता फरमाए, जेको अंबिया खे अता फरमाए, कई ताक़त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अता कई कि आग में धकेले विझ में अचे थो, लेकिन दिमाग़ जे अंदरि, दिल जे अंदरि हिकिड़ो ज नारो आहे अल्लाह रब्बुल आलमीन। फरिश्तो अची करे पुछे थो, इब्राहिम, कुरो मुंहिंजी मदद जी ज़रूरत है,
तो के मुशरिकीन आग जे अंदर फगाए रही कुर तो के मुझी मदद की जरूरत है फरिश्ते के जवाब दे तो कुर तो के अल्लाह रब्बुल आलमीन मोकले बल्कि न फरिश्तो चवण लगो आ मुझी तरफ से आयो या कुर मुझी मदद की जरूरत है आऊं इन गाल मते कादिर या के न आग के आऊं बुझा छडिया अजीज भाईरो हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब दिनो कि तोजी का जरूरत नहीं मुबर अल्लाह रब्बुल आलमीन मूला करे काफी है हस्बुनल्लाह व निअमल वकील अल्लाह रब्बुल आलमीन मुझको काफी है मुझे अजीज भाईरो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वट कई ताकत हुई मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वट जर पुठिया लश्कर फिरौन जो लश्कर पुठिया अगिया समंदर है साथी चवण लगा ए मूसा पाते हलाके बर्बाद थी वियासी पाते हलाके बर्बाद थी वियासी गोला पुठिया दुश्मन फिरौन जी लश्कर है बाकी तबाह बर्बाद करे विसदंदो अगिया पाण रस्तो नहीं मुझे अजीज भाईरो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम को चो ना मुझे रब मुझे साथ है मुझे रब मुंह बेरो है को पण फिक्र लायक नहीं मुझे अजीज भाईरो जडे अल्लाह रब्बुल आलमीन मथे तवक्कुल हो अल्लाह रब्बुल आलमीन मथे भरोसो हो अल्लाह रब्बुल आलमीन समंदर की फाड़े उनमें जा रस्तो पैदा करे छड़े जडे अल्लाह रब्बुल आलमीन मथे एतमाद है भरोसो होंदो अल्लाह रब्बुल आलमीन मथे पाजो ईमान होंदो पाजे दिल के ताकत हासिल थींदी वो ताकत हासिल थी जो अल्लाह रब्बुल आलमीन अंबिया के अता कहें जो अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा के अता फरमाए वो ताकत पांच दिलें जे अंदर मौजूद थी अल्लाह रब्बुल आलमीन जो बंदो हजरत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम वट कहिड़ी ताकत हुई जे तमाम मुशरिकीन के पिंड जी सारी कौम के पुकारे करे छे कि ए कौम ए अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफरमान कौम ए अल्लाह जे नबियन जी नाफरमान करण वाली कौम ऐं सारा मिली करे आजा बुत परिस्तार सारा मिली करे मुझे खिलाफ को कार्रवाई करे त नारियो यकीनन मुझ बिरो मुझो रब है आवट को बड़ी ताकत ना है जो मुके तबाह बर्बाद कर सके या मुझे खिलाफ को चाल चल सके या अजीज भाईरो ये ईमान जी ताकत है जरे ईमान मजबूत होंदो तरे इंसान वट तरह तरह जा बाना किन हुंदा तरे इंसान वट पिन जे कम जा पिन जी बीमारी जा पिन जे तरह तरह जा बाना किन हुंदा इंसान के दिली ताउन दिली सुकून हासिल थींदो इन्हीं मस्जिदें जे अंदर इन्हीं इबादतें जे अंदर इन्हीं नमाज रोजे जे अंदर इंसान के सुकून अचण लगदो ई कदे जडे अल्लाह रब्बुल आलमीन मथे ईमान है भरोसो होंदो जडे अल्लाह रब्बुल आलमीन मथे ईमान बिल्लाह यकीनी होंदो एड़ो ईमान जड़ो ईमान साहबा इकराम वटो जड़ो ईमान अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक वदे हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथी वटो मुझा अजीज भाईरो एड़े ईमान के बिन जे दिल जे अंदर दाखिल करण जी जरूरत है ताकि पांचे दिलें जे अंदर ईमान बिल्लाह मौजूद थी पांचे दिलें जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ पैदा थी पांचे दिलें जे अंदर जन्नत के हासिल करण जी तमन्ना पैदा थी ताकि आखिरत जो ईमान पैदा थी ए जहन्नम का दरजे ओने का दरब पैदा थी मुझा अजीज भाईरो अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ गुरा तो अल्लाह रब्बुल आलमीन पांचे दिलें जे अंदर ईमान बिल्लाह पैदा फरमाए पांचे दिलें जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन बिया तमाम खौफ कटी करे बिन जो खौफ दाखिल फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन सा दुआ करो कि अल्लाह तो जेकी दिल असा जा दिल अल्लाह रब्बुल आलमीन गुनाह जी वजह से सिया थी चुकाई उन्हीं दिले के तू पाक फरमा ए अल्लाह रब्बुल आलमीन असा जती जेकी पर रमजान जे अंदर नेकियों तो नहीं के तू कबूल फरमा ए अल्लाह रब्बुल आलमीन तो असा जी तमाम गुनाह के मुआफ फरमा ए अल्लाह रब्बुल आलमीन अतंदर रमजान असा के नसीब फरमा ताकि असामा रेल बंदा बिन जी मगफिरत का महरूम बंदा अल्लाह रब्बुल आलमीन तो का मगफिरत तलब कर लाइए अल्लाह रब्बुल आलमीन तो असा जे दिल जे अंदर ईमान बिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन ईमान बिल आखिर पैदा फरमाता कि असा जे दिलें के नमाज जे अंदर इबादतें जे अंदर सुकून इत्मीनान हासिल थिए व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।